Assalamualaikum dear viewers, welcome to Z2A Academy. Here is Azad. पाण अॼु वर्ब याने फेल खे बाक़ाइदा सां सम्झंदासीं। कंहिं शइ खे तव्हां सम्झण लाइ उन जी डेफिनेशन यादि रखणु ज़रूरी न आहे, बल्कि उन डेफिनेशन खे सम्झणु ज़रूरी आहे। हाणे डेफिनेशन्स तव्हां वटि मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ डेफिनेशन पढ़ियूं हूंदियूं, पर उमेदु आहे त हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ तव्हांजो बाक़ाइदा कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। हाणे असां हिनखे हीअं सम्झंदासीं, द वर्ब विच शोज़ इन एक्शन, यानी अहिड़ो वर्ड जेको कंहिं एक्शन यानी कम खे ज़ाहिर करे। छा खे? कम खे। हाणे ॾिसो, हिते कम जो मक़सदु इहो न आहे त असां काॾे जेको आहे सो वञूं या को घर जो कमु कयूं, सिर्फ़ु इन ते एसि ताईं महदूद न आहे। यानी एक्शन जो मक़सदु आहे त का मूवमेंट थिए, का फिज़िकल मूवमेंट थिए, का चुरपुर थिए, उनखे असीं वर्ब चवंदा आहियूं। फिज़िकली का एक्टिविटी थिए, मसलन कीअं ॻाल्हाइणु, इहो बि हिकिड़ो कमु आहे, छो त वात जी चुरपुर थी न, इन जे करे इहो बि हिकिड़ो कमु आहे। सिर्फ़ु काफ़ी टीचर्स छा कंदा आहिनि, सिर्फ़ु चवंदा आहिनि हीउ एक्शन आहे यानी कमु आहे। कम ते हिन खे महदूद न रखंदासीं। वर्ब मां ॿियूं बि असांखे इलाही शयूं मिलंदियूं आहिनि। मसलन कीअं स्टेट ऑफ बीइंग, यानी कंहिं शइ जो हुजणु, आर पोज़ीशन, यानी कंहिं शइ जी मालिकी ॾेखारे। यानी वर्ब जेको आहे, इहे टई शयूं असांखे वर्ब मां ई मिलंदियूं आहिनि। अचो त कुझु वधीक इन्हनि खे मिसालनि ज़रिए सम्झूं। शी आस्क्स मेनी क्वेश्चन्स, इन जो मक़सदु आहे त उहा सदाईं तमामु क्वेश्चन्स पुछंदी आहे, माना इलाही क्वेश्चन्स पुछे थी। ईअं बि चई था सघो त हूअ केतिरा ई क्वेश्चन्स पुछे थी। हिते जेको लफ़्ज़ आस्क्स, लफ़्ज़ आस्क आहे, उन मां आस्क्स एस मिलाइण सां एस इन जे करे मिलाई आहे, इहा सिंगुलर आहे। माना इन जो मक़सदु आहे त हूअ केतिरा ई क्वेश्चन पुछे थी, यानी हिते बि को वर्क थियो, कमु आहे। आई एम अ टीचर, मां हिकु उस्तादु आहियां, हिते को कम खे नथो ज़ाहिर करे, यानी हिते स्टेट ऑफ बीइंग खे ज़ाहिर थो करे, कंहिं शइ जे हुजण खे ॿुधाए थो त मां छा आहियां, मां टीचर आहियां। जीअं सेकंड ॾिसो, ही अहिड़ी तरह ही सेकंड एग्ज़ाम्पल आहे, इन सां रिलेटेड आहे। शी इज़ अ ब्यूटीफुल, शी इज़ अ ब्यूटीफुल यानी हूअ ख़ूबसूरत आहे। ठीकु आहे। हाणे हिते बि ॾिसो को कमु न आहे, यानी स्टेट ऑफ बीइंग थो ॿुधाए त उनजी हालत ॿुधाए थो, उहा कहिड़े क़िस्म जी आहे, यानी ब्यूटीफुल आहे। अहिड़ी तरह ही दिस इज़ अ गर्ल, इहे हिकिड़ी छोकिरी आहे। वी हैव अ न्यू कार, असां वटि हिकिड़ी नई कार आहे। हाणे हिते ॾिसो, हिते बि को फिज़िकल एक्टिविटीज़ कोन थी थिए, न वरी का स्टेट ऑफ बीइंग थो ॿुधाए, पर हिते मालिकी थो ॾेखारे। हे माना खे आहे, माना असां वटि कार आहे, कहिड़े क़िस्म जी कार आहे, नई कार आहे, पर हिते छा थो ॾेखारे, मालिकी थो ॾेखारे। जीअं आई हैव वन ब्रदर, मूं वटि हिकु ब्रदर आहे। हाणे हिते जेको हेव आहे, इहो छा आहे, वर्ब आहे, इहो बि हे छा आहे, वर्ब आहे। उमेदु आहे त वर्ब जे हवाले सां तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो। न, अञा कॉन्सेप्ट क्लियर न आहे, बल्कि अञा बि वर्ब्स मां असांखे इलाही फ़ाइदा आहे। तंहिं करे मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त पार्ट्स ऑफ स्पीच खे सम्झण लाइ वर्ब तमामु ज़रूरी आहे। वर्ब हिकिड़ी बैकबोन आहे। हाणे ॾिसंदासीं इम्पॉर्टेंस ऑफ वर्ब, यानी वर्ब मां असांखे कहिड़ो फ़ाइदो आहे। पहिरियों फ़ाइदो हिन मां इहो आहे त वर्ब टेल्स अबाउट टेंस, असांखे हिन खे टेंस जी ख़बर पवंदी आहे, यानी टेंस कहिड़ो आहे। माना वर्ब असांखे ॿुधाईंदो आहे त कहिड़े ही जेको ज़मानु आहे, इहो कहिड़े टेंस सां रिलेटेड आहे। जीअं मसलन द हॉर्स रेन फास्ट, इन जी माना इहा न आहे त घोड़ो तेज़ भॼे थो, हिन जी माना इहा आहे त घोड़ो तेज़ भॻो। हिकिड़े हाल हुजे त हिते एस ॾियूं सां, ऐं हिते लफ़्ज़ छा हणो आहे, रन्स। हाणे इहा कंहिं मां ख़बर पई, इहा बि वर्ब मां ख़बर पई, छो त इहा वर्ब जी कहिड़ी फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे। अहिड़ी तरह सेकंड वधंदासीं। वाट सब्जेक्ट डज़, यानी फाइल छा थो करे, सब्जेक्ट करे छा थो। सब्जेक्ट में या त पोइ पर्सन हूंदो, या त का थिंग हूंदी, या शइ हूंदी। ॾिसो, बॉयज़ प्ले क्रिकेट, हाणे असांखे ईअं ख़बर न पई आहे त छोकिरो छा थो करे, पर जेको लफ़्ज़ प्ले आहे, इन जी माना आहे खेॾणु। तो प्ले माना खेॾणु, पर हिते छा आहे, ॾिसो, बॉयज़ प्ले क्रिकेट, यानी छोकिरा क्रिकेट खेॾनि था, कहिड़ो कमु था कनि, खेॾण जो कमु था कनि। इहा बि असांखे वर्ब मां ई ख़बर पई। ऐं हीअ जेका टी पॉइंट आहे, इहा मेन पॉइंट आहे। सेंटेंस स्टिल कांट कंप्लीट एक्सेप्ट वर्ब, यानी जुमिलो तेसीं ताईं मुकमिल नथो थी सघे जेसीं ताईं उन में वर्ब न आहे। मसलन कीअं टीचर टीचर्स स्टूडेंट्स, यानी उस्ताद शागिर्दनि खे पढ़ाए थो, सेखारे थो। ईअं चवां टीचर स्टूडेंट, यानी जुमिलो पूरो ई न थींदो, टीचर स्टूडेंट। जेकॾहिं स्टूडेंट हिकु आहे त एस माना स्टूडेंट्स एस ॾेई छॾियोसि, माना हिक खां वधीक शागिर्द, घणा केतिरा ई शागिर्द आहिनि।
टीचर स्टूडेंट्स। हाँ इन जो को मकसद कोन थो निकिरे, जेकॾहिं इहो ई जुमिलो चऊं त टीचर टीचर्स स्टूडेंट्स यानी उस्ताद शागिर्दनि खे पढ़ाए थो। उमेद आहे हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ तव्हांजो वर्ब जे हवाले सां बाक़ाइदा कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो। हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ तव्हांखे कंहिं अकेडमीअ जी, कंहिं ट्यूशन सेंटर जी, कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं असांजी अकेडमीअ में शामिलु थियणु चाहियो था त पोइ तव्हांखे सीरीज़ में शयूं मिलंदियूं। उन लाइ हिन नंबर ते राब्तो कंदा। हिन महिल जेका AQ खान जी बैच हलायूं पिया 0340270754। हिन में व्हाट्सअप नंबर बि ठहियलु आहे, ज़ाहिद अली जे नाले सां। हिन ते एज़ी पैसा जो अकाउंट बि आहे। इनबॉक्स में अचो त तव्हां खां वधीक डिटेल शेयर कयूं था। ऐं ॿी शइ, तव्हां सभिनी शागिर्दनि जी मूंखे जेका सपोर्ट हुजणु लाज़मी आहे। मां सभिनी जेका सो गर्ल्स ऐं ब्रदर्स यानी सिस्टर्स खे चवंदुमि त मुंहिंजी चैनल खे सब्सक्राइब कनि, वीडियो खे लाइक ऐं कमेंट्स ज़रूरु ॾियनि, छो त तव्हांजी हिकिड़े बंदे जी सपोर्ट सॼी क़ौम जी सपोर्ट हूंदी आहे।